नाज़रीन, अमर रागी भगत कंवर राम जी 83 वर्सी के मौके ते रेहड़की साहब डहरकी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए खेसि भेटा ॾिनी पई वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे रमेश कुमार। शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह जी इन सोणी धरती ते केतिरनि ई सूफ़ियनि पीरनि फ़क़ीरनि जन्म वरितो आहे। उन्हनि मां अमर रागी भगत कंवर राम बि हिकु आहे। 13 अप्रैल 1885 ईस्वी ते सिंध धरती जे महान रागी भगत कंवर राम जो मिरपुर माथेलो तालके जे नंढे शहर जरवार में भाई ताराचंद जे घर में जन्म थियो। भगत कंवर राम खे नंढी उमिरि में ई ॻाइण सां दिली लगाव हुयो। तंहिं करे संदसि वालिद ताराचंद 9 सालनि जी उमिरि में भगत कंवर राम के डहरकी वेझो हिंदुअनि जी दरबार संत सतराम धाम पूज राहड़की साहिब में हिंदुअनि जे मुर्शिद साईं सतराम दास जे हवाले कयो, जिते भगत कंवर राम सॼी हयाती उते ई रहिया। भगत कंवर राम जो राग न्याज़ निवड़त ऐं सखावत ज़रिए दुनिया में अॼु बि नालो अमर आहे। भगत कंवर राम के उन वक़्तु शहीद कयो वियो जॾहिं हू ख़मीस ॾींहुं 1 नवंबर ते 1939 ईस्वी ते दादू शहर मां भक्ति करण बाद जीअं ई रुक स्टेशन ते पहुता त खेसि शहीद कयो वियो। साईं जन के रुक स्टेशन ते शहीद कयो वियो हुयो। भगत कंवर राम साहब हिकु वॾा सूफ़ी संत आहिनि, सूफ़ी भगत हुया वॾा, ऐं उन्हनि जहिड़ो भगत न को आहे न को थींदो। उहे अमर आहिनि, अमर रहंदा। उहे ग़रीबनि लाइ झोलियूं झलंदा हुया, जेको झोल में मिलंदो हुयो उन पाण वटि न रखंदा हुया। उहे उन्हनि ग़रीबनि खे वंडे ॾींदा हुया। ॾाढा इंसान सिफ़त माण्हू हुया, इंसाननि सां प्यार कंदा हुया। उन्हनि जे अॻां को बि मज़हब, कंहिं रंग, कंहिं नस्ल जी को भेदभाव न हुयो। उहे हिकु बसि वॾी हस्ती आहिनि जेका सदाईं अमर रहंदा। शहीद भगत कंवर राम सिंध जो सूफ़ी कलाकार हुयो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो ग़रीब माण्हुनि जे लाइ वक़्फ़ करे छॾी, ऐं जेको बि पाण वटि हूंदुसि हू सखा जो भंडार हुयो जेको आहे सो उहो जेको आहे उन्हनि खे ॾेई छॾींदो हुयो। ऐं हू हमेशह पालणहार खां दुआगू हुयो त सिंध जा माण्हू ऐं आलम इंसानियत जा माण्हू आबाद ऐं ख़ुशि हुजनि। इहो ई सबबु हो जो आलम इंसानियत जे दुश्मननि हुनखे शहीद करे छॾियो। सॼी उमिरि सूफ़ी संत रहिया आहिनि, जंहिं हिंदू मुस्लमान सभिनी जी शेवा कई आहे। जेके पैसा बि भक्ति मां पवंदा हुआ, सॼे उन सभु ग़रीबनि जी मदद कंदा हुआ। पाण घर कुझु न खणी वेंदा हुआ। राड़की साहिब में साईं सतराम दास साहिब जा मुरीद थिया। उन खां पोइ भक्ति कंदा रहिया, सॼी उमिरि भक्ति कंदा, भॻवान खे पाताऊं, परमात्मा के पाताऊं। अमर रागी भगत कंवर राम जी जेतोणीक जन्म भूमि जरवार शहर में आहे, पर कर्म भूमि राड़की साहिब में आहे। इन लाइ हर साल भगत कंवर राम जो जन्म ॾिण ऐं शहादत जे मौक़े ते वरसी तक़रीबूं राड़की साहिब जरवार शहर समेत दुनिया जे कुंड कड़च में मल्हाए हुनखे अक़ीदत जी भेटा पेश कई वेंदी आहे। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, BM, आवाज़ TV न्यूज़, डहरकी।